प्यारा बारो हक मौजूद जिए सिंध जिए सिंधी ॿोली जिए लतीफ़। अॼु असां सिंधी ॿाराणी किताब जो आख़िरी सबक़ पढ़ंदासीं, यानी सबक़ 24 आहे वाड़े तारा। प्यारा ॿारो अचो त असां सबक़ पहिरें हिजे पढ़ूं, पोइ रवां पढ़ंदासीं ऐं उन खां पोइ असांखे मेघमल्हार बिना ॾिठे इहो बैत ॿुधाईंदो। अचो त पढ़ूं। पढ़ो पुट। सिंध वस बेज़बर ब कापिश को सबक को चेवा चो वाफिये दरवी हेवान पेश हूँ 24 हूँ सबक को 24 वफल वाह हे बेज़बर है वाह रैयड़े वाहड़े तरफ्ता रेलफ्रा तारा वाड़े तारा गफा गो लंपिशलो गोल तारा रेवारो शिंदवश नुन पेशनु रोशनु तरफ्तार इलफ्रा तारा चेजरच लामजल काफिये के चिलके ही हिन जी ज़बर आहे। ठीकु आहे कि काफ़िये के ते ज़ेर न आहे। चेजरच लामजल काफिये के चिलके वाफलवा रेलफ्रा वारा सीन अलफ नून सां झेयदर जी हमज़ो ज़बर है सांझिए टेलिफ्टा नैयणे टाणे मुंजन काब्जरक रेवारो निकरो थेलिफ था निकरो था अलफ पेशो बेज़बर भे उब सिंध बस ये जे सजे मीम दो ज़ेर में मैं बेज़बर पे खेजर ख रेवाड़ो पकड़ो थेलिफ था पकड़ो था चेजर च लामजल काफा को चिलको चेजर च मीमजर में काफा को चिमको सीन अलफसा रयजरी सारी रिलफरा तेजरत रात काफ ज़बर कज जिमिए जे कजे अलफ ज़बर है वाब ज़बर है हे नून ज़बर हाँ अब हाँ जिमिए जर जी अब हाँ जी काफ ज़बर के हेजर हेड ये जेडी कहड़ी बेलिफ बात तेजरत बात रेलफ्रा तेजरत रात लाम नून ज़बर लंग घे ये घी लंगी या बेलिफ बा काफी ज़र की बाकी छेलिफ छा बाकी छा अलफ ज़बर है राब ज़रब हे ये नून ज़र ही अब ही बेज़रबत तेलिफ्ता ये वायो बतायो वफलवा टेज़बट वाट अलफ ज़र हेलिफा एहा जिमा जो तेज़रत जोत अलफ ज़बर है वाब ज़बर है हेलुन ज़र हाँ अब हाँ जिमिए ज़र जी अब हाँ जी जिमिए जे नून ज़बर न हे पेशो जिमिए जे हुजे वावल वा टे ज़बर टे हे ज़बर है रेवा पेशड़ू वाटेड़ू काफ ज़बर कर हे ज़बर है कर वावल वा टे ज़बर टे वाट मीम नून पेशमो झेये झे मुंझे। प्यारा ॿारो हाणे असां हिन खे रवां पढ़ंदासीं। सबक 24 वाड़े तारा गोल तारा
वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिलके वारा रोशन तारा चिलके वारा सांझी टाणी निकरो था सांझी टाणी निकरो था उब सजे में पखड़ो था उब सजे में पकड़ो था चिलको चिमको सारी रात चिलको चिमको सारी रात कजे अवांजी कहड़ी बात कजे अवांजी कहड़ी बात रात लंघी या बाकी छा रात लंघी या बाकी छा अभी बतायो वाट इहा अभी बतायो वाटिया जोत अवांजी जे न हुजे जोत अवांजी जे न हुजे वाट हेड़ू कर वाट मुझे वाट कर वाट मुझे प्यारा ॿारो अवांजी महिरबानी तव्हां असां सां हिजे ऐं रवां पढ़ियो हाणे असांखे मेघ मल्हार इहो बैत बिना ॾिठे ॿुधाईंदो असां किताब बंदि था करियूं ऐं मेघ मल्हार बाबा पुट पढ़ी ॿुधायो वाड़े तारा गोल तारा रोशन तारा चिलको वारा सांझी टाणी निकरो था चिलको सांझी टाणी निकरो था उब सजे में पकड़ो था चिलको चिमको सारी रात कजे अवांजी केड़ी बात रात लंघे या बाकी छा अभी बतायो वाट या जोत जोत अवां में जे न हुजे अवांजी जोत अवांजी जे न हुजे वाटेड़ू कर वाटिया वाटेड़ू कर वाट मुझे वाटेड़ू कर वाट मुझे महिरबानी मेघ मल्हार अञा तव्हां हिनखे हिकु ॿ भेरा ॾिजो त जीअं तव्हांखे बहितर नमूने सबक़ु इहो यादि थी वञे बिना ॾिठे हिकु ॿ दफ़ा जेके तव्हां विच में मुंझिया आहियो बि त उन खां पोइ तव्हां न मुंझंदव प्यारा ॿारो तव्हां पिणु इन ई बैत खे इनखे भेरा ॾियो ऐं बिना ॾिठे यादि कयो दोस्तो तव्हां जी वॾी महिरबानी तव्हां मुसलसिल असां सां गॾु रहिया असांजियूं वीडियोज़ ॿुधियूं तव्हांखे यकीनन पसंदि आयूं हूंदियूं ऐं तव्हांजे ॿारनि में दिलचस्पी पैदा कंदियूं हूंदियूं ऐं सिंधी पढ़ण में पिणु मदद ॾींदियूं हूंदियूं जेकॾहिं असांजूं तव्हांखे वीडियोज़ पसंदि आयूं आहिनि त इन्हनि खे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं ॿियनि दोस्तनि सां पखेड़ियो त जीअं असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे वधि खां वधि ॿारनि में पढ़ण खे सवलो कयूं ऐं आसानी पैदा कयूं अवांजी वॾी महिरबानी असांजो इहो हिन सबक़ जो हिन किताब जो आख़िरी सबक़ु हुयो हाणे इन खां पोइ असां ॿियो किताब खणंदासीं ऐं असां ॿारनि खे उन किताब में पिणु पढ़ाईंदासीं अवांजी वॾी महिरबानी लख थोरा थैंक यू